असां हींअर मौजूदु आहियूं सब्ज़ी मार्केट में, जिथे सब्ज़ी जी पुकार थींदी आहे। ऐं हिन पुकार में किथे बि असांखे मार्केट कमेटी वारो ॾिसण में कोन आयो। पुछा करण खां पोइ ख़बर पई त आयो हो, फोटो कढी वियो हलियो, पुकार महिल केर बि मौजूदु कोन हो। हीअ पुकार जेकी आहे हिन वक़्तु जेकी आहे सब्ज़ी जी हलंदड़ आहे, उन खां पोइ बसर जी पुकार हलंदी, उन खां पोइ टमाटनि जी पुकार हलंदी। पर मार्केट कमेटी वारा हिते जहिड़ा फ़रिश्ता लथल हुजनि, जेके 10 रुपए जी करप्शन में लख रुपया कमाइनि था, ऐं जिन खे इहा बि ख़बर कोन्हे टमाटनि में घणा क़िस्म थियनि था, बसर में घणा क़िस्म थियनि था, पटाटनि में टमाटनि में घणा क़िस्म थियनि था, ऐं हर सब्ज़ी में घणा घणा क़िस्म थियनि था, घणो घणो रेट मुक़ररु थिए थो। ऐं उन रेट खे ही पंहिंजो मनपसंदि रेट मुक़ररु करे लॻायो ॾिन, ऐं उन में क़िस्म लिखियल कोन हूंदा आहिनि। जंहिंसां थिए थो त माफ़िया ते केरु कोन थो करे, मार्केट में के पुकार महिल केरु कोन थो बीहे, पोइ अचे थी गाॾे वारे ते जेकी रड़ शिकायत वठ वठा बाहि भरियो वञे, त उन ते सभु रेवेन्यू वारा सभु ॾंड उन ते लॻनि था। हाणे हीअ तव्हां ॾिसी सघो था, हीअ वाईफाई कोड जेको डीसी तरफ़ां चंद्रमोहन खान जी आवाम लाइ पूरे ज़िले लाइ ॾिनल आहे। इन में असां हीअ चेक कयोसीं मोबाइल में वाईफाई कोड, त इन में जेको आहे माना रेट लिस्ट जेकी आई आहे उहा आई आहे 4 तारीख़ 2 महीनो 2026 जी लिस्ट लॻल आहे। उन खां पोइ लिस्ट इन में ज़ाहिर ई कोन थी आहे। त हिन मां साबित थिए थो त माना मार्केट कमेटी वारा जेके अवाम लाइ नासूर बणियल आहिनि, ऐं जेके महिनतकश औरत आहिनि उन लाइ आज़ाब बणियल आहिनि। मथां रमज़ान शरीफ़ अचे पियो, पैकेट को ख़ासि असर जे माण्हुनि खे मिले तो कोन थो, पर इन में वठड़ा जेकी थींदी उहा थींदी गाॾे वारे ते, ॿियो आम दुकानदार ते, जिथे छापा लॻंदा, जिथे ॾंड लॻंदा, जिथे ॾोह लॻंदा, जेको 400-500 रुपए तारीख़ कमाए थो। पर अफ़सोस त उन माफ़िया ते या उन्हनि ते जेके कुल लॻंदा ऐं मार्केट कमेटी वारनि ते पुछणो कोन थींदो त तव्हां पुकार महिल छो कोन बीठा आहियो, छो माण्हुनि खे जेका रेट सही न पिया ॾियो, ऐं लिस्ट जी कमाई हले पई उनखे बंदि करे माइक्रो लिस्ट जेकी आहे उहा जारी कई वञे। ऐं असांखे ख़बर पई आहे त को लिगारी आहे हिन जो जेको तक़रीबन 3-4 कम संभाले थो, खंडु लहनि थियूं या अटा जेके लहनि था या तेल गिह जेके लहनि था, गाॾियूं जेके अचनि थियूं उहे उनजे अख़्तियारत में 3-4 हिकिड़े माण्हू कम ॾिनल। ऐं जंहिंजो पुटु जेको आहे माना सुबुह जो अची त लिस्टूं विराए थो, ऐं लिस्ट बि जेकी ॾिसण में नथी अचे, मुकमल कमाई बि हले। त असां ॾिसी चंद्रमोहन खान खे चवंदा रमज़ान जो भराड़ो महीनो आहे, त इन खे जेको आहे माना तव्हां माण्हू आवाम खे रिलीफ ॾियो, छो त महांगाई घटि चोर आहे। असांजो माण्हू उहो तमामु घणी परेशानी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे, ऐं रमज़ान शरीफ़ में घटि में घटि पंहिंजो रोज़ो खोले सघनि, अहिड़ी का बचत बाज़ार लॻाई वञे जंहिंमें अधु किले खां सामान माण्हुनि खे मिले। बचत बाज़ारूं जेके चंद्रमोहन खां पिया लॻनि थियूं, जंहिंमें 5 किले 10 किले वारो अटो या खंडु जेके आहे हुन में किलनि जे हिसाब सां ॿियो सामान जेको आहे वॾो वॾो, पर दाल हे हो माना थियनि थियूं उहो माना तौर जे हिसाब सां कोन्हे। जीअं हिकिड़ो मज़दूर कमाए 400-500 रुपया तारीख़ थो, त उनखे घटि में घटि जेको आहे माना खुलो सामान न वञे, 400-500 में 200-300 जी ख़रीदारी करे सघे, अटो वठी सघे, ॿी ज़रूरत जूं शयूं वठी सघे। त असां ॾिसी चंद्रमोहन खान खां इहा उमेद बि रखूं था त इन शइ नोटिस वठंदो, ऐं हिननि माण्हुनि जा जेके आवाम खे जेको आहे रिलीफ मिलंदो रमज़ान जे महीने में। ऐं अञा ताईं का बचत बाज़ार जे हवाले सां अहिड़ी का शइ ज़ाहिर बि कोन थी आहे, त उन मीटिंग ऐं बाक़ी हिकिड़ो 2 ॾींहं रमज़ान जो पतो आहे। अलाह ख़ैरु करे असांजे आवाम जो ऐं माण्हुनि जो, उमेद का बि ॾिसण में नथी अचे।